नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं खानपुरमहर मां। खानपुरमहर वेझो ॻोठ करीम बख़्श मलिक में ज़मीन मामले ते हलंदड़ छिकताण तां हिक धुर जे जवाबदारनि पारां मुबैना तौर ॿकरियुनि खे ज़हर ॾेई मारियो वियो आहे, जॾहिं त मुतासिर धुर मुअल ॿकरियूं खणी ॻोठाणनि प्रेस क्लब खानपुरमहर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। ॻोठ करीम बख़्श मलिक जे रहवासियुनि इमाम बख़्श मलिक, जान मोहम्मद मलिक, अब्दुल हमीद मलिक, ज़हूर मलिक, ख़ालिद हुसैन मलिक ऐं ॿियनि खानपुरमहर प्रेस क्लब आॾो मुअल ॿकरियूं खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजो पंहिंजी बिरादरी सां ज़मीन जे मामले तां छिकताण हलंदड़ हुई, जंहिंजो फ़ैसिलो बि थी चुको आहे, जंहिंजी सॼे इलाइक़े में माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे। हुननि इल्ज़ाम हयो त असां जूं ॿकरियूं मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि जे घरनि ॾांहुं वयूं त जवाबदारनि मूसे मलिक, असगर मलिक, मुनवर मलिक, सादिक सदोरो मलिक, मीरण मलिक ऐं ॿियनि इमाम बख़्श मलिक जे 3 ॿकरियुनि खे ज़हर ॾेई मारे छॾियो आहे। हुननि चयो त बाअसर जवाबदारनि असां सां निसोरो नाहक कयो आहे। पुलिस बि संदन पुठ भराई करे रही आहे। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।